अस्सलाम वालेकुम। अॼु असां पचायूं था तरियल चिकन, फ्राइड चिकन। हाणे ही थोरो प्रोसेस मां करे छॾियो आहे। असल में मूंखे थोरो देरि सां ख़्यालु आयो त मां हिनजी वीडियो ठाहियां, तंहिंजे करे न त मां शुरू खां ठाहियां हा। हाणे अधु किलो चिकन खयो आहे मूं, उनखे मूं थोरे तेल में एतिरो फ्राए कयो, एतिरो तरियो आहे जो हिनजो रंग बदिलिजी वियो आहे। उनखां पोइ मां हिन में 2 बसर ऐं 2 टमाटर कटे विधा आहिनि ऐं हाणे मां हिनखे ढकु ॾेई हल्की बाहि ते पचाईंदमि, एतिरो जो हिन जा बसर ऐं टमाटर बि ॻरी वञनि, चिकन बि ॻरी वञे। ऐं जेकॾहिं तव्हां मां अधु किलो चिकन ते 2 बसर ऐं 2 टमाटर विधा आहिनि, पर जेकॾहिं तव्हांजो चिकन 1 किलो आहे या हिन खां वधीक आहे त तव्हां उन हिसाब सां बसरनि ऐं टमाटरनि जो मिक़दार बि वधायो ऐं लूणु त उअं ई बि जेको आहे पंहिंजे ज़ाइक़े जे मुताबिक़ असां विझंदासीं। हाणे हीउ मुंहिंजो चिकन पहिरियों ख़ाली चिकन ऑयल में फ्राए कयो अथमि, पोइ टमाटर ऐं बसर ऐं लूणु विझी हाणे मां हिनखे ढकु थी ॾियां त जीअं ई बसर ऐं टमाटर बि ॻरी वञनि, चिकन बि ॻरी वञे। उनखां अलावा जेके मसाला मां हिन में विझंदमि उहे सिंपल मसाला। लूणु मां शामिलु करे चुकी आहियां। हीउ हिकिड़ो भरियल नंढो चमिचो पीठल धाणा आहिनि ऐं हीउ जेको आहे ॻाढ़ा मिर्च आहिनि, मुनो चमिचो नंढो। उनखां पोइ आहिनि कटियल सावा मिर्च। ॻाढ़ा मिर्च मूं घटि इन लाइ खया आहिनि जो सावा मिर्च तमामु तेज़ आहिनि, तंहिंजे करे मूं घटि खया आहिनि। ऐं उहो वरी पंहिंजी मर्ज़ी आहे, पंहिंजो ज़ाइक़ो आहे। अगरि तव्हां उनखे तेज़ खाइणु थी चाहियो, तव्हांजे फैमिली में तेज़ मिर्च पसंदि हुजे, तेज़ लूणु पसंदि हुजे, त तव्हां उन हिसाब सां उन में शामिलु कयो ऐं मूं पंहिंजे हिसाब सां खयो आहे। ऐं हीअ अचानक सां मूंखे आइडिया आयो त इहा रेसिपी मूंखे ठाहिणु घुरिजे। असां जॾहिं चिकन तरींदा आहियूं त ख़ाली चिकन न तरींदा आहियूं, छो त उहो बिल्कुलु ड्राई ऐं सुकल हूंदो आहे, उनजो खाइण जो मज़ो न ईंदो आहे। त असां उन सां टमाटर ऐं बसर विझंदा आहियूं ऐं उनखे बिल्कुलु ॻारे ख़ुश्क करे पोइ असां उन में आख़िर में सावा मिर्च ऐं पहिरियों सावा मिर्च विझी 5 मिंट दम ॾींदासीं, पोइ लाहिण महिल असां हीउ मसालो विझी असां उनजी हिकु बाहि बंदि कंदासीं। सो हाणे चिकन मुंहिंजो पचे पियो ऐं तेसिताईं इंतज़ारु कंदासीं जेसिताईं मुंहिंजा बसर ऐं चिकन ॻरी वञे। ॾिसो, हुनखे चेक था कयूं, हीअ बसर टमाटर ऐं चिकन पंहिंजो पाणी कढी चुका आहिनि, लूणु हिन में विधियलु आहे। हीअ आस्ते आस्ते इन ई पाणी में हल्की बाहि ते ॻरी वेंदा ऐं पोइ असां हिन में सावा मिर्च विझी दम ॾींदासीं ऐं आख़िर में असां हिन में सुकल मसालो मिलाईंदासीं। सो हिनखे ढकु ॾेई अञा कुझु इंतज़ारु था कयूं। असां हिनखे थोरो चेक कयूं था। हीअ ॾिसो, हाणे हिन में जेको आहे तव्हांखे ॾिसण में ईंदो त टमाटर ऐं बसर काफ़ी सॉफ्ट थी विया आहिनि ऐं कुझु तेल बि अलॻि थियणु लॻो आहे, पाणी सुकणु लॻो आहे। त हिन में मां मिलाईंदमि सावा मिर्च ऐं पोइ हिनखे वरी मां ढकु ॾेई छॾींदसि। सावा मिर्च हिन में पइजी आहे, हिनजो ॾाढो सुठो ज़ाइक़ो ऐं ॾाढी ख़ुशबू हिननि में ईंदी। ऐं मूं हिन में जीरा बि विधा आहिनि छो त मुंहिंजे ॿारनि खे वणंदा आहिनि इन लाइ। ऐं अक्सर माण्हू चवनि था जीरनि खे कलेजी असां सिंधीअ में कोन चवंदा आहियूं, कलेजी उर्दू लफ़्ज़ आहे, सिंधीअ में जेरा ई चइबो आहे। के माण्हू जेरांडी बि चवंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांखे हीअ रेसिपी वणे त ज़रूरु ट्राए कयो ऐं तव्हां कमेंट में मूंखे ॿुधायो। को सुवाल हुजे त मूंखां पुछी सघो था। जेकॾहिं मुंहिंजी वीडियोज़ तव्हांखे वणंदी हुजनि त लाइक कयो, शेयर कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। सो हाणे असां फ़िलहालु हिनखे दम ॾियूं था अञा त जीअं ई हिनजो पूरो पाणी सुके ऐं अञा ई बसर ऐं चिकन कुझु ॻरी वञे। काफ़ी टाइम थी चुको आहे, हिनखे चेक था कयूं असां। पाणी तक़रीबन हिन जो सुकी वियो आहे ऐं हीउ बाक़ी बि जेको आहे इहो असांखे सुकाइणो आहे। ऐं हीउ तव्हां ॾिसो, हीउ चिकन ॻरी वियो आहे, बूटी हिन खां अलॻि थी थिए पई। सो असां हिन में मसालो बि विझंदासीं। बाहि मां हिन जी तेज़ कई आहे। मसालो विझी असां हिनखे एतिरो पचाईंदासीं जो हीउ बिल्कुलु ड्राई थी वञे। हिन में थोरो बि पाणी या रस न ई बचाइणी, यानी हे एतिरो पचाईंदासीं जो हिन जो तेल बिल्कुलु अलॻि नज़र अचे। सो हाणे हीअ ॻाढ़ा मिर्च ऐं धाणा मां हिन में शामिलु थी कयां। हिन जो रस पाणी बिल्कुलु ख़ुश्क करिणो आहे। हिन जो ज़ाइक़ो तमामु ज़बरदस्त थींदो आहे। असांजे घर में आम तरह सां हीअ शइ पचंदी आहे, या बल्कि ईअं चवां न जंहिं ॾींहुं कुझु सम्झ में न ईंदो आहे छा पचाइजे।
त पोइ असां ही पचाईंदा आहियूं चांवरनि सां या पराठनि सां नाश्ते में या राति जो पराठनि सां। सो ही तमामु मज़ेदार तरियल चिकन तयारु पियो थिए। ज़रूरु ट्राए कजो, ज़रूरु मूंखे ॿुधाइजो, पंहिंजी राय खां आगाह कजो। ॾिसण में यकीनन तव्हांखे थोरो मज़ेदार लॻणु घुरिजे। ख़ुशबू हाणे सिर्फ़ु मूंखे ई थी अचे, ॾाढी ज़बरदस्त ख़ुशबू आहे, ॾाढी प्यारी, ऐं टेस्ट हिन जो तमामु बहितरीनु थींदो आहे। उहो तव्हां तॾहिं ॿुधाए सघंदव जॾहिं तव्हां हिन खे पचाईंदव। सो हिन जी आवाज़ मां बि तव्हां महसूसु कंदव त हीअ हाणे फ्राए पियो थिए, ऐं हिन जी शिकिल मां बि तव्हां ॾिसंदव हिन जो तेल बिल्कुलु अलॻि थी वियो आहे। पाणी सुकाए छॾिणो आहे। हिनखे मां ईअं ई 2-3 मिंट ॿिया अञा पचाईंदसि, थोरो अञा ख़ुश्क कंदमि, ऐं मूंखे उमेदु आहे हीअ रेसिपी तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। ज़रूरु आज़माइजो, ज़रूरु पंहिंजी राय खां आगाह कजो। वीडियो लाइक कयो, शेयर कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। अहिड़े टाइप जूं अञा ॿियूं बि केतिरियूं वीडियोस। थोरो मां हिन जो प्रोसेस रिपीट करे छॾियां, शुरू में मां कोन ॾेखारियो आहे। त हीअ 1 किलो चिकन हो तक़रीबन, जंहिंखे मूं ऑयल में विझी ख़ाली फ्राए कयो। उनखां पोइ हुन में लूणु, 2 कटियल बसर ऐं 2 कटियल टमाटर विझी हिनखे हल्की बाहि ते छॾे ॾिनो, ऐं जॾहिं सुकणु लॻो त हिन में सावा मिर्च विझी दम ॾिनो आहे। ऐं फाइनली हाणे जॾहिं बिल्कुलु ई ड्राई थी वियो आहे त मां हिन में ॻाढ़ा मिर्च ऐं धाणा विझी हुनखे तरियां पई, ऐं हिन जो पाणी सफ़ा सुकाए ख़ुश्क करे पोइ हिन जी बाहि बंदि कंदसि। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां ज़रूरु मिलंदासीं। तेसिताईं मोकिलायूं नथा, वरी गॾु आहियूं। अल्लाह वाहे।